हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, सभिनी खे सलाम। स्वीडन जे जंगलात मां सलाम। अदा मां उते आयो आहियां जिते सावण जो असां वेहंदा आहियूं, कंदा आहियूं। ॾाढी गुलज़ारी लॻी पई हूंदी आहे, पर हींअर जेको आहे बर्फ़बारी ऐं सर्दीअ जे करे जेको आहे तमामु बर्फ़ ई बर्फ़ आहे। पर अॼु बहितरीनु ॾींहुं थियो, सफ़ा असली ख़ूबसूरत। अञा सिज न निकितो आहे, पर जेको आहे सो बहितरीनु मौसम लॻी पियो आहे। मां चयो तव्हांखे ॾेखारियूं असांजी स्वीडन, त असांजी स्वीडन केतिरी थधी आहे ऐं ख़ूबसूरत आहे। हे ॾिसो, हेॾो पासे सां जेको आहे घर बि आहिनि जेके तव्हांखे नज़र था अचनि, ऐं इहे घर जेके आहिनि से हितां जा आहिनि। बहरहाल तमामु भलो मौसम लॻो पियो आहे, +4-5, पर जेको आहे सो हाणे इहे बर्फ़ ॻरणु शुरू थी वई आहे। ऐं मां पंहिंजे हुन बाग़ ते आयो हुउमि, सूफ़नि जा वण बीठा आहिनि, पर उहे जेके आहिनि से हींअर ख़लास लॻा पिया आहिनि। तव्हां ॾिसंदव, हे वण आहिनि हुन जा, सूफ़नि जा। हेॾो हे वण आहे परियूं इहो। त अहिड़ी तरह सां कुझु गुलज़ारियूं आहिनि के कीअं आहिनि के कीअं आहिनि। बर्फ़ अछी लॻी पई आहे, जहिड़ी मुंहिंजी ॾाढ़ी आहे तहिड़ी। बहरहाल मौसम भलो लॻो पियो आहे। अॼु दिलि चयो त जेको आहे सो वञी वॉक करे अचां, छो जो कल्ह टियों खां वठी यको बर्फ़ लॻी पई सफ़ा असली। तंहिंजे करे मां चयो अॼु घुमी अचूं। उमेद त ख़ुशि हूंदव सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।